काबिल एहतराम असांजे प्रोग्राम में जो ही फातिमा स्टेज ते वेठल शाहजहान जोनीजो साहब साहब तंदो आदम जो चेयरमैन म्यूनसिपल कमेटी साहब ऐं मुझे साम्हूं वेठल सिंध जाओ अस्सलाम वालेकुम या अली मदद। सब खां पहिरीं मुबारकबाद जो मुस्तक है आचर खास के लिए जैं मेहरान हिस्टोरिकल एंड कल्चर वेलफेयर एसोसिएशन जेका है उन्हें लातदाद प्रोग्राम कया आहिनि जंहिंमें सिंध जे समाजी सकाफ़ती ऐं उन खां अलावा हाँ सिंध के तारीख़ी ऐं हिस्टोरिकल जेके जगहियूं आहिनि जेके तबाह थी चुकियूं आहिनि। हिकिड़ी शइ हूंदी आहे जेका तबाही जे किनारे ते हूंदी आहे पर हिकिड़ी तबाह थी चुकियूं आहिनि त असांजी ख़ासि तरह सां सांगड़ जूं तारीख़ी जायूं तबाह थी चुकियूं आहिनि जिन खे वधीक तबाहीअ खां बचाइण लाइ आचर ख़ासि केलीअ जूं काविशूं तारीफ़ जोगियूं आहिनि। ऐं आउं हर उन माण्हूअ खे जेको सहाफ़त सां तालुक़ु रखे थो समाजी एक्टिविटीज़ सां तालुक़ु रखे थो उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे सिंध जी सकाफ़त जेका निसार बि थी वञे उनखे उजागर कयो वञे। असांजी जेकॾहिं ॾिठो वञे दर्दनि खे कॾहिं सुहिणीअ में बयान कयो आहे कॾहिं ससुईअ में बयान कयो आहे त कॾहिं वरी मारवीअ में बयान कयो आहे त जेकॾहिं ॾिठो वञे त इहो असांजे लाइ वॾो हिकु सोचण जो मुक़ाम आहे त दुनिया छा साईंअ खे कहिड़ी नज़र सां ॾिसे थी पर असां सिंध में सिंधी छा साहब जे बेतन खां उन जे कलाम खां केतिरा अणवाक़ुफ़ आहियूं ऐं केतिरा परे थी चुका आहियूं। इन करे असांखे खपे त जेका सूफ़ी यूनिवर्सिटी क़ाइमु कई वई आहे विदिशा में पढ़ियल लिखियल नौजवाननि खे खपे त उहो जेतिरो बि उन में हिसो वठी सघनि उन में तइलीम मीडिया जेके हिते असांजे मीडिया मौजूदु आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे या प्रिंटिंग मीडिया आहे पर असांजे सिंध जी बि जेका आहे तौहीन आहे ऐं उन्हनि खे इहो चवंदुसि त महिरबानी करे उहे इन ॻाल्हि खे वधि में वधि उथारीनि ऐं जेकॾहिं थी सघे त इन कंपनी जे मथां कानूनी कार्रवाई कनि ऐं इहा जेका आवाज़ु आहे पंहिंजो आवाज़ु उथारे जेके मथे वस वारा आहिनि उन्हनि ताईं पुॼाइनि त इहा असांजी अजरक जी तौहीन जेका असां ख़तमु कयूं असांखां पंहिंजी अजरक जी तौहीन बर्दाश्त नथी थिए। तव्हां सभिनी जी महिरबानी।